गंबड़ में श्री राम देव अवतार रामा पे पीर जो मेलो मुनाकिद कयो वियो। संतनगर में मुनाकिद कयल मेले में हिंदू बिरादरी सां गॾु सियासी समाजी माण्हू वॾे अंग में शिरकत कई, जिते पूजा पाठ पिणु कई वई। इन मौक़े ते मुल्की सलामती लाइ दुआऊं पिणु घुरी वियूं, जॾहिं त मज़हबी शुब्द ऐं सूफ़ियाणी महफ़िल पिणु थी। म्यूनिसिपल कमेटी जे वाइस चेयरमैन पीर सैयद नूरुल्लाह शाह जिलानी मुखी चमन लाल से नज़र हुसैन शाह ॿियनि चयो त सिंध सूफ़ियुनि औलियान जी धरती आहे, जिते प्यार मोहब्बत ऐं अमन जो दर्श ॾिजे थो। झोल में टालपुर बरादरी पारां पुलिस तशद्दुद में औरत जे फोत थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। सिकंदर अमन टालपुर जी अॻवानी में मक़तूला राणी जो लाश शहदादपुर रोड ते रखी धरणो हंयो वियो। अॻवाणनि चयो त झोल पुलिस ग़ुलाम रसूल आराई जे धुरबण जी घर ते चढ़ाई कई, साणनि इंसाफ़ कयो वञे। टालपुर बरादरी जे नेक मर्द मीर जवाद अफ़सर टालपुर ऐं ॿियनि पहुची जवाबदार ग़ुलाम रसूल ऐं ॿियनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराए धरणो ख़तमु करायो। ॾहरकी में पॉलिथन पारां मज़दूरनि खे निकाले ॾियण ते फाउंडेशन पावर प्लांट इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। रईस फतेह मोहम्मद लखण रांझण समेत ऐं ॿियनि चयो त फाउंडेशन पावर प्लांट इंतज़ामिया मक़ामी पड़ोतनि खे बिला जवाज़ बरतरफ़ करे साणनि ज़ुल्म कयो आहे। हुननि चयो त इंतज़ामिया तरफ़ां गैर मक़ामी माण्हुनि खे भर्ती करण लाइ मज़दूरनि खे निकाले ॾिनी वई आहे। अॻवाननि चितार ॾिनो त जेसिताईं मुलाज़िमनि खे बहाल न कयो वेंदो, सदन एहतजाज जारी रहंदो। कोट ॾिजी भरिसां ॻोठाणनि पारां आरो प्लांट बहाल न करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। नजीमुद्दीन लाशारी, जाम लाशारी, हाजी खान महर ऐं ॿियनि चयो त 1 करोड़ खां मथे जे वाटर सप्लाई स्कीम इलाइक़े वासियुनि लाइ मिलियल आहे, पर बंदि पियल आहे। हुननि चयो त स्कीम ते हिकु चौकीदार रखियल आहे, उहो बि रुॻो पघार जो मालिक हूंदो आहे। अॻवान चयो त ज़हरीलो पाणी वापराइण सबबि इलाइक़े वासी बीमारियुनि में मुब्तला आहिनि। आरो प्लांट जल्द बहाल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।